ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। दादू में मुसलसिल 36 कलाकनि ताईं वक़्फ़े सां हल्की तेज़ बरसात सबबि निज़ाम ज़िंदगी मफ़लूज थी वई आहे। शहर जा अक्सर इलाइक़ा पाणी जे तलाउनि जो ॾेख ॾियण लॻा आहिनि। सरकारी ऑफिसुनि समेत कारोबारी इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। बिजली जी फ़रहामी गुज़िरियल 24 कलाकनि खां बंदि हुजण ऐं ड्रेनेज स्कीमुनि ते जनरेटर न हलाइण सबबि शहर जो पाणी निकाल न थी सघियो आहे। बरसात सबबि केतिरा ई कचा घर टही पट पिया आहिनि। सेप्को इंतिज़ामिया 132 के ग्रेड स्टेशन जे 19 मां सिर्फ़ 2 फीडरनि जी बिजली बहाल कराए सघी आहे, जॾहिं त 17 फीडरनि ते बिजली बहाल न थी सघी आहे। ऐं दादू जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि साहिब लुंड ऐं अलावारा लुंड खे उमिरि क़ैद ऐं 3 लाख ॾंड जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। दादू जी क्रिमिनल ट्रायल मॉडल कोर्ट जे जज नदीम बदर काज़ी जी अदालत में क़त्ल केस जी ॿुधणी थी। जवाबदारनि कुझु साल अॻु दादू जे B सेक्शन थाणे जे हद ॻोठ अर्ज़ मोहम्मद लुंड में ज़मीन जे तकरार तां ॻोठाणे इलाही बख़्श लुंड खे क़त्ल कयो हो।